तव्हांखे अपडेट कयूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। एसएसपी कंदकोट रोहेल खान खोसे जी आवाज़ टीवी सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल थी आहे। अहम ख़बर आहे, आवाज़ से शेयर कंदासीं। कंदकोट ज़िले में अमनो अमा जी सूरत हाल पहिरियां खां काफ़ी बहितर आहे। 15 ॾींहं अंदरि सागर कुमार समेत 6 मुखबिन खे बाज़ियाब करायो आहे। एसएसपी रोहेल खोसो जो इहो चवणु आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। एसएसपी कंदकोट रोहेल खान खोसे जी आवाज़ टीवी सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल, जंहिंमें उनजो चवणु आहे त कंदकोट ज़िले में अमनो अमा जी सूरत हाल पहिरियां खां काफ़ी बहितर आहे। 15 ॾींहंनि अंदरि सागर कुमार समेत 6 मुखबिन खे बाज़ियाब करायो आहे। धाड़िलनि वटि गुमाल बणियल 2 मुखबिन जी बाज़ियाबी लाइ पुलिस ऐं रेंजर्स जो गॾियल ऑपरेशन जारी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कंदकोट मां पीरबख्श बंगवार खां। जी पीरबख्श, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, कंदकोट एसएसपी ऑफिस में एसएसपी रोहेल खान खोसो पारां आवाज़ न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कंदे ॿुधायो वियो आहे त गुज़िरियल 15 ॾींहंनि खां वठी करे मूंखे चार्ज मिलियो आहे। उनजो त चार्ज मिलण सां ई जेको आहे तव्हां सागर कुमार जेको आम इश्यू हुयो सिंध लेवल तो उन समेत 6 मुखबिन खे बाज़ियाब करे वरितो आहे। ऐं मुंहिंजे अचण खां पोइ इहो ॿुधायो आहे, मुंहिंजे अचण खां पोइ कुल हिकिड़ो ई वारदात थियो आहे। रोड ते जेको 2 माण्हू खणिजी विया, उन खां पोइ असां मुकमिल तौर ते रोड खे कंट्रोल में आणे छॾियो आहे। ऐं ज़िले कशमोड़ कंदकोट में अॻु खां काफ़ी सूरत हाल बहितर आहे। उन चयो त 100% असां अमन अमान जो सूरत हाल जी दावा नथा करे सघूं, पर हींअर जेको आहे असां 80% ज़िले कशमोड़ कंदकोट में इहो अमन अमान जो सूरत हाल आहे, उन ते कंट्रोल करे चुका आहियूं। इन इहो ॿुधायो आहे त कचे में ऐं पके में जेको रेंजर सां गॾिजी करे असां टारगेटेड ऑपरेशन शुरू करे छॾिया आहिनि। केतिरा ई ॾोहियारी आहिनि, असां जेको आहे उन्हनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटाड़े में आंदो आहे। ऐं उन सां गॾोगॾु इहो ॿुधायो आहे त कचे वारे इलाइक़नि में असीं रेंजर्स ऐं पुलिस सां गॾिजी करे जेको आहे असां हिकिड़ो प्लान जोड़ियो आहे। उन प्लान तहत हुते जेको आहे ऑपरेशन जारी रखंदासीं ऐं जेके बि मुखबिन आहिनि सभिनी खे बाज़ियाब कराईंदासीं। जल्दी जेको आहे ज़िले वारनि जे लाइ ख़ुशख़बरी आणींदासीं। जी ठीकु आहे, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।